नाज़िम ढाढो मोहम्मद खान में आरो प्लांट एसोसिएशन तरफा पघारूं न मिलण खिलाफ सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हफ़ीज़ मेमन जी ही रिपोर्ट। नाज़रीन, अॼु आरो प्लांट एम्प्लॉयज़ एसोसिएशन पारां 15 महीना पगार न मिलण खिलाफ प्रेस क्लब टनो मोहम्मद खान साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त मुज़ाहिरे में शामिल मुज़ाहिरीन खां वीचार वठो। और हम फिर भी तनख्वाहें ना होने के बावजूद भी 2 साल हो गए हैं और हम अभी तक आरो प्लांट के ऊपर अपनी ड्यूटी सर अंजाम दे रहे हैं। बच्चे फाका कशी की ज़िंदगी गुजार रहे हैं, घरों के अंदर राशन नहीं है। तो बराए मेहरबानी हमें हमारी तनख्वाहें, हमारा हक है ये। अड़ी हालत लगी पई आहे। खुद ख़ुदि ऑपरेटर आहियां ऐं ॿियो मुंहिंजी को ज़िम्मेदारी न को कारोबार आहे, सिर्फ़ु इन ते ई आहे ऐं इन ते ई हलंदो आहे। सो परेशान थिया आहियूं। असां चवंदा महिरबानी करे वज़ीर आज़म खे त जेको जज आहिनि टोटल जेके ई आहिनि हुकुमरान जेके आहिनि असांजे अपील असांजे हथ ॿधी असां माना हुनखे चवंदा असांजो महिरबानी करे असांजा हीअ पघार असांखे मिलियो असांजो हक़ आहे। गुज़िश्ता 15 महीननि खां असांखे असांजी पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि, जंहिंमें हिकिड़ो प्राइवेट कंपनी आहे पाकोसिस, तक़रीबन 8 महीने पघारूं आहिनि। बाद में जेको कॉन्ट्रैक्ट वग़ैरह हो सिंध गवर्नमेंट ॾिनो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे, उन पां असांजी तनख़्वाहियूं जारी कोन कयूं आहिनि। असां हर इदारे हर हाल ऑफिस ॾांहुं वियासीं ऐं पब्लिक हेल्थ जे एक्शन सां मिलियासीं, चीफ इंजीनियर पब्लिक हेल्थ सां मिलियासीं, पर को बि दद फ़रियाद करणो असांखे ॿुधो कोन्हे। ऐं उनजे अलावा असां आला अमलदारनि ऐं साईं सैद मुराद अली शाह खे असां इहो चऊं था असांजे ग़रीबनि जूं पघारुनि उन जो ऑपरेटर आहियां आरो प्लांट जो। असांखे 15 महीना थिया आहिनि, पघार कोन थो मिले। असां तमामु ज़िंदगी ॾुखी नमूने गुज़ारे वेठा आहियूं। घर में राशन कोन्हे, ॿ-4 दुकानदार सामान नथो ॾिए असांखे ऐं असां तमामु फाके ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। बराए महिरबानी करे असांखे पघार ॾिया वञनि, पब्लिक हेल्थ ऐं पाकोसिस में ॿई तरफ़ असांखे पघार मिलिया वञनि। असांजो तक़रीबन 15 महीना थी विया आहिनि, असांजी पघारूं बंदि आहिनि। असां वटि अचनि था पब्लिक हेल्थ वारा अचनि था, चवनि था भई असांजे अकाउंट नंबर ॾियो, असांजे माना डॉक्यूमेंट्स खणियो वञनि त तव्हांजूं पघारूं असां करियूं था। उनखे पब्लिक हेल्थ वारनि खे 7 महीनो हले पियो, जेके असांखे पघारूं अञा ताईं का बि हिकिड़ी पघार असांखे न ॾेई चुका आहिनि। नाज़रीन, तव्हां मुज़ाहिरनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन सफ़्तैन अली मेमन सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमन, मेहरान TV न्यूज़।